नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में खतरी पाड़े जे गलियुनि गटरनि जूं नालियूं टुटण हुजण ऐं गटरनि जा ढकण न हुजण करे खिपरो जा शहरी सख़्तु परेशान। गटरनि जे गलियुनि जा ढकण न हुजण करे ॿारड़ा किरण जा वाक़िया पेश रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। गटर नालियुनि जा ढकण न हुजण जे करे गाॾियुनि जा टायर बस्ट थियण सबबि कार वारा ड्राइवर सख़्तु परेशान आहिनि। इन मौक़े ते हिननि खिपरो जे शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ख़बर कोन हिते ही शहर जो माना गरीबाबाद जो मेन रोड आहे। हिते 12 महीना ढकण टुटल हूंदा आहिनि, लॻाए वेंदा आहिनि वरी टुटी वेंदा आहिनि, लॻाए वेंदा आहिनि वरी टुटी वेंदा आहिनि। असीं इंतिज़ामिया खां पुरज़ोर अपील था कयूं, महिरबानी करे इहो मेन पाड़ो आहे, खतरी पाड़ो आहे मेन पाड़ो। इन मेन पाड़े खतरी पाड़े ते महिरबानी करे ढकण लॻायो। हिते हादसा रोज़ जा मामूल बणियल आहिनि। ऐं नंढा ॿार, स्कूल जा ॿार, सभिनी जो अचु वञु, लेडीज़ ॿारनि जो गर्ल्स स्कूल, मेन प्राइमरी स्कूल, हर शइ माना मेन इन रोड तां गुज़र आहे तक़रीबन 90%। असीं इंतिज़ामिया खां अपील था करूं, महिरबानी करे इहे ढकण लॻाए ॾिना वञनि, साईं जा शुक्रगुज़ार रहंदासीं। ऐं इंतिज़ामिया सही कोन्हे, इहो रोड जा जो इहे ढकण आहिनि खुलिया पिया आहिनि ऐं विच में हींअर ट्रैक्टर ट्रालो बि हिते किरियो, हादसो थियो आहे, माण्हू इहे परेशान थिए थी, ट्रैफिक व्रैफिक सॼी जाम लॻी पई आहे। खिपरो जे शहरनि इंतिज़ामिया सां मुतालबो कयो त खिपरो जे खतरी पाड़े जे गटरनि जे नालनि जा ढकण तइमीर कराए ॾिना वञनि, जीअं हिते जा रवासी सुख जो साह खणी सघनि। कैमरा टीम सां गॾु हरीश, KBC अवामी न्यूज़, खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।